अस्सलाम वालेकुम दोस्तों। उम्मीद है अवी सब खुश हूंदा, आबाद हूंदा। अॼु असीं सिंधी लेक्चरार की तैयारी लाइ ये वीडियो ठाहे रहिया आहियूं जेको कहाणीअ ते मुश्तमिल आहे। हिन वीडियो में कहाणियुनि जे किताबनि जा टाइटल फोटोज़ ॾिना विया आहिनि ऐं उन्हनि में किताबनि जा नाला ऐं असुल लेखकनि जा नाला भी मौजूद आहिनि जेके अवी ॾिसी सघो था ऐं अव्हांखे इंशाअल्लाह आसानी थींदी पंहिंजे कमीशन की तैयारी करण जे लाइ। ऋण ऐं रुन जो इतिहास, लेखक नूरुल बाशा। रिश्तनि जो रक्स रेटा शाणी जो किताब है कहाणियुनि जो। सच्चा कूड़ा रिश्ता मंजूर कोहियार जी कहाणी जो किताब है। गुलन सां ताज़ियत अब्दुल सलाम थहीम लेखक है। सांवल जा सूर इकबाल बलोच जी कहाणी जो किताब है। सफलता माहवार सफलता मई 2014 हैदराबाद का ही कहानी नंबर शाया थियल है। सपनन जो अंत रिजवान गुल जे कहानी जो मजमू है। सर्द लाश जो सफ़र 3 एडिशन अमर जलील जे कहानी जो मजमू है। सतें आसमान जा फरिश्ता माणिक चंद्रानी जो कहानी जो किताब है। चूंड शाहकार कहानियों सिंधिका जहांगीर अब्बासी। सिज लहण खां पोइ भी मंजूर कोहियार जी कहानी जो किताब है। सिंध अमर इख्तिसारी कहानियों साकिब बलोच। सिंधु बका मां फना आया किस्सा कथाऊं कहानियों ऐं कालम अमर जलील जो किताब है। सोनो दंद डॉक्टर रसूल मेमण। सोनवर्नियूं सोडियूं परवीन मूसा मेमण जो तरतीब ऐं तहकीक है। स्पेन ओडेसी साइंसी अफसाना स्पेस ओडेसी साइंसी अफसाना तर्जुमो कयल कलीम बुट। सुकून किथे आहे रज़ाक महर। तारीख़ जो कफन अमर जलील। तू मुझे साह में आहीं तारिक खुश्क। तख्लीक जो अंत आबदा गांगरो। तिरवरो समीना मेमण। टियों नसल इमदाद रिंद। उघाड़प जो फ़लसफ़ो कृष्ण चंद्र जी कहानी जो किताब है। सिंधीकार भवन सिंधी। उहो अजनबी राजन मंगरियो। अर्पिण खां रहिजी वयल मोहब्बत वफ़ा साले राजपर। वजूद जी गोला फरज़ाना शाहीन। वक्त जो बादशाह रसूल मेमण। वारियासा वजूद नसीर कुंबर। यादूं ऐं सुकून डॉक्टर मोहब्बत बुरडो। ख्वाबन जा पाछा इख्तिसारी कहानियों यूसुफ जमील लगाई। मां जिंदा रहंदुस नूर गहलो। टारियुनि जुदा थिया गुल खादिम गहराणो। रोशनीअ जो मीनार रसूल मेमण। 19 आलमी कहानियूं अब्दुल खालिक संदीलो। वाझाईंदे वरिह थिया शगुफ्ता शाह। सरहदुनि खां अॻिते ज़रा हैदर। ज़मीर जो मौत मुर्तज़ा नारे जो। आख़िरी वसीलो अब्दुल हलीम बिरोही। अबाबिल जी आख़िरी उॾाम रसूल मेमण। अधूरियूं ख्वाहिशूं साजिद हुसैन सुमरो। आईने जी ओट असगर पिताफ़ी। अजीब वार्ताऊं रसूल मेमण। अकेलो माण्हू जुमन अहमदाणी। अखियुनि में रहिजी वियल अक्स परवेज़। अमर जलील जी सिंधु अमर जलील। औरत ऐं एहसास डॉक्टर आमना सुमरो। अमन जे नाले रसूल मेमण। अंदर जो उहाव अबू एलिया। अंदर कारो कां जवाहरात मंगी। आज़ादीअ जो सुबुह। हारिया वेजम हुयास हिदायत मंगी। बदले जी बाहि लक्ष्मण।
दे बदलाणी, बर्फ में सड़ंदड़ माण्हू, यूसुफ सिंधी। बरसात खां पोइ अख्तर हफ़ीज़, भंवरनि जे इंतज़ार में मंज़ूर कुहार, दर्द बणियो दिलरुबा भवन सिंधी। गोरी गाघर ऐं गूंदर, भवन सिंधी। मोहबत मारिया माण्हू, भवन सिंधी। सितारनि पोयां डोड़ंदड़ शख़्स, भवन सिंधी। बिलू दादा, अयाज़ कादरी। मोहबत जे राह ते, एनकाफ शेख। चिचरियल ज़िंदगियुनि जा काफ़िला, रसूल मेमण। कोरट कहाणियूं, रसूल बख्श पलीजो। ॾाही झिरकी ऐं ॿियूं आखाणियूं, अल्ताफ़ शेख। डहंदड़ लीका, रज़ाक महर। दिल जी दुनिया, अमर जलील। फोनो, डॉक्टर रसूल मेमण। गुलामी, खलील जिबरान। अताला अबड़ो सिंधीकार। हलीमा, रसूल मेमण। खाली हंज जो ॾुख, शबनम गुल। इबादत, इंदिरा शबनम, पूनावाला। इंदिरा, अमर जलील। इश्क जी आख़िरी सरहद, यार मोहम्मद चांडियो। इश्क जो आसेब, रसूल मेमण। जलावतन, नूरुल हुदा शाह। जीअण जनी कान, इकबाल बलोच। जीजल मुंहिंजी क़िस्मत, दिलबर चांडियो। जीजल मुंहिंजी मां, अमर जलील। जीवन तुंहिंजे नाए, वफ़ा असलम शेख। डॉक्टर मोहब्बत अकेडमी जे तरफ़ां छपियल। काफर देवता, रसूल मेमण। कपियल नक, अब्बास सारंग। करबला, नूरुल हुदा शाह। कर्फ्यू में उॾामंदड़ काग़ज़, रसूल मेमण। खुलियल दरी, रसूल मेमण। ख्वाबनि जा रस्ता, मुनवर सिराज। कृष्ण चंद्र जूं कहाणियूं, ज़ेब सिंधी। लहंदड़ सिज जी लाम, अमर जलील। मां हित जनम न वठंदुसि, इमदाद कान्हियूं। विञायल राहूं, मलक आघाणी। मां सिंध घुमण न वेंदुसि, अब्दुल वाहिद सूमरो। मास्तर हरियाम जो बैंकाक वञणु, अल्ताफ़ शेख। माज़रत सां, इख़्तिसारी कहाणियूं, अली रज़ा काज़ी। सादत हसन मंटूअ जूं कहाणियूं, जिबरान ज़ैब। मिटीअ हणा माण्हू, अकबर अदीब। मोटी ईंदुसि मां, इब्राहिम खरल। मुंहिंजूं कहाणियूं, अली बाबा। अझे लटे जी ॻोल्हा, मुमताज़ मुस्तफ़ा दोस्त। मुक़दस मिटी, अब्बास सारंग। न वञण जो पछता, यूसुफ सिंधी। नसीम खरल जूं कहाणियूं, दानिश नवाज़। ओजागे जा ख्वाब, रसूल मेमण। ओसीअड़े में जुड़ियल आस, अब्दुल सलाम ठहीम। पंहिंजी धरती, अब्बास कोरेजो। उजड़ल आहेरो, गुलाम रसूल पहियाड़। पसी ॻाढ़ा गुल, रसूल बख्श पलीजो। पत्थर ते लीको, नजम अब्बासी। पिशू पाशा, जमाल अबड़ो। पवतरता पछता, तस्लीम सहर। प्यार जी घुट, अल्ताफ़ शेख। प्यार जो पीरियड, अवैस भुट्टो। मां इंसान थींदुसि, मोहम्मद दीन राजड़ी। रनीकोट जो खज़ानो, अमर जलील। रत ऐं गुलामी, कासिम पत्थर। चंड पेरनि हेठि, गुलाम अब्बास कोरेजो। इहो हुयो कहाणियुनि ते मुश्तमिल कुझु किताबनि जा नाला ऐं उन्हनि जे लेखकनि जा नाला जेके अव्हां जे लाइ पेश कया विया। उमेद आहे तव्हांखे हिन मां ज़रूरु फ़ाइदो लाभ हासिल थींदो ऐं असांजे चैनल खे